रसूल अल्लाह अज उठो अज सजदो कयो हथ खणो त माफ़ी मिले अज ॾींहं जी गर्मी ख़त्म थिए मुंहिंजे दर ते बाहूं ॿधी अची बीहंदा ऐं चवंदा मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया अज ताईं अहड़ी रब तो जहरी तस्वीर न कहीं दी ठाहिया मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया ओ दावर जा दीदार हमा आया नजर अनवार हमा जहीं तोखे ॾिठो तैं रब खे ॾिठो जहीं तोखे ॾिठो तैं रब खे ॾिठो क़ुरान ॾिनी गवाही मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया ऐं मुंहिंजा साहब मूंखे अल्लाह पाक महराज वारी रात घुराए जॾहिं अर्श हबीब जे मथां बीहारियो हो त हर शइ हेठि हुई लोह कलम कुर्सी छा सिदरतुल मुंतहा छा हर शइ हेठि हुई दुनिया जूं नेमतूं आसमानी नेमतूं मखलूकातूं इहे सभु हेठि हुयूं इन्हनि जे मथां कंहिंजा कदम हुआ त उहो मां मोहम्मद रसूलुल्लाह हुयुसि अल्लाह ताला मुझो शान वधायो आहे हिते भी आखिरत में नबियुनि जूं इमामतूं मूं करायो क़यामत जे ॾिहाड़े अव्हां ए सभु मूं वटि गॾिजी ईंदो ख़ुदा पाक मूंखे ॿिन्ही जहाननि में नवाज़ो आहे जेकॾहिं तव्हां मेराज वारी रात मूंसां गॾु हुजो हा त तव्हांखे ख़बर पए हा जॾहिं मां मस्जिद अक्सा खां मथे वयसि पहिरें आसमान ते आसमान जा टोटल मलाइक अल्लाह जूं तस्बीहूं छॾे मां महबूब करीम जे आॾो हथ ॿधी सभिनी जे ज़ुबाननि ते हिक तस्बीह सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद ऐ मुदा साहब मूंखे अल्लाह जो सो सतन आसमाननि में खुदा जो जिक्र बंद हो सब बाहों बदी मां महबूब जे इस्तक़बाल में मसरूफ हा रब पियो फरमाए अॼु मुंहिंजो मेहमान अची रहियो आहे मुंहिंजो हबीब अची रहियो आहे अॼु मारियूं तस्बीहूं छॾे मुंहिंजे महबूब ते दुरूद मोकिलींदा रहो मुंहिंजे हबीब जा नारा हणो मुंहिंजे हबीब जो इस्तक़बाल कयो ऐं नबियो ऐं मुंहिंजा सहाब छा अव्हां क़ुरान कोन पढ़ियो आहे व इन्नक लअला ख़ुलुक़िन अज़ीम वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन या अय्युहन नास कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा नज़ीरन व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा अल्लाह दी जात पंहिंजे हबीब जो मिलाद बयान कयो पंहिंजे हबीब करीम जे शान में जलसो रखियो जंहिंमें नबी रसूल आया हा मुंहिंजा प्यारा महबूब पाण पंहिंजो मिलाद मल्हाईंदो अल्लाह जा महबूब करीम मिलाद जी माना रसूलुल्लाह जो शान ॿुधाइण महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम ऐं मर्तबो बयान करण जलसा ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि हिकिड़ो मीलादुन नबी ॿियो सीरतुन नबी अल्हम्दुलिल्लाह मीलादुन नबी असां अहले सुन्नत वारा मल्हाईंदा आहियूं छाजे लाइ त सीरत बि महबूब जी मल्हाईंदा आहियूं अहिड़ी का ॻाल्हि न आहे पर सभिनी हदीसनि जे किताब में मुंहिंजा प्यारा मीलाद जो ज़िक्र आहे सीरतुन नबी जो ज़िक्र न आहे बाब मीलादुन नबी जा त खोड़ आहिनि पर बाब सीरतुन नबी जो को बि कोन्हे को सीरत छा आहे नबी साईं जी निमाज़ कीअं पढ़ियूं रोज़ा कीअं रखियो हज कीअं कयूं हलंदा कीअं हा घुमंदा कीअं हा विहंदा कीअं हा या सीरत आहे ऐं जेका मीलाद आहे उहा रसूलुल्लाह जी सूरत आहे
त महबूब जूं अखियूं कीअं हुयूं, रसूलुल्लाह जा ज़ुल्फ़ कीअं हा, मदीने वारे साईं जा हथ मुबारक कीअं हा, महबूब जो ॻाल्हाइण कीअं हो, रसूलुल्लाह जो मुड़कण कीअं हो, पाण आया कीअं हा, बचपन मुस्तफ़ा जो कीअं गुज़रियो, जवानी कीअं हुई। मुंहिंजा प्यारा दोस्तो, जवानी खां पोइ वारी उमिरि कीअं हुई। अलग़र्ज़ मीलाद जो मक़सद रसूलुल्लाह जो ज़िक्र करण, महबूब जा औसाफ़ बयान करण, रसूलुल्लाह जो शान बयान करण, पोइ उन शान सां गॾोगॾु रसूलुल्लाह जी सीरत बि बयान थी वेंदी आहे। महबूब जी जेके अमलियात आहिनि उन्हनि जो बि ज़िक्र थी वेंदो आहे। त मुंहिंजा प्यारा दोस्तो, असां अहल सुन्नत वारनि जे हिसे में रसूलुल्लाह जो मीलाद मल्हाइण आयो आहे। असां त मीलाद मल्हाईंदा आहियूं। ख़ुदा जो करो मदीने जो साईं जॾहिं बाबुल हिजरत में मके खां जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलिया हा, हज़रत बरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे, पाण फरमाइनि था हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने ॾे रवां तवां हा। हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुहारीदार उठजो, पाण महबूब करीम उठ ते सवार मदीने खे मदीने वारनि ईअं सिंगारियो हो जीअं कुंवार खे सिंगारबो आहे। उन वक़्त में हे बतियूं वग़ैरह कोन हुयूं, पोइ खजनि जा टार हिकमनी में ॿधियूं, उन्हनि जूं ख़ूबसूरत महराबूं ठाहियूं, दरवाज़ा खजनि जे फलनि सां ठाहियूं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, ऐं हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सवारी मदीने पाक में पहुती त मदीने जी हर शइ में चिमकाट हो। सॼो मदीनो वासजी वियो ख़ुशबू मञा, छतनि ते औरतूं, ॿार नंढड़ा, मुंहिंजा प्यारा, पर गली गली में नंढड़ियूं न्याणियूं। दोस्तो, हेड़ा ज़िक्र वारा जलसा थींदा आहिनि। अॼु अल्लाह ॾिसी रहियो आहे, ख़ुदा जा मलाइक गवाह थी रहिया आहिनि, मदीने जे वीर जी निगाह अव्हां खे ॾिसी रही आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इंशा अल्लाह बेड़ो पार थींदो, इंशा अल्लाह महबूब जी निगाह थींदी, दीनो दुनिया में असांजा बेड़ा पार थी वेंदा। हाणे हेॾा फ़क़ीर इमाम बि फरमाइश लिखी आहे, मूंखे वरी रातों राति हाणे निकिरणो आहे सखर, उते सुभाणे ॾींहं जो प्रोग्राम आहे, ओॾे निकिरणो आहे। फ़क़ीर बि इमामनि पाकनि जी वापसी जो लिखियो आहे। इहो किसो तमामु वॾो आहे। ॿिया जीअं लथुसि ते दोस्तनि जी फरमाइश त महबूब करीम जो न आलिम सगोरे मीलाद मल्हायो हो, उहो असांखे ज़िक्र ॿुधाइजो। मुंहिंजा प्यारा, सो मुख़्तसर हीअं जल्दी जल्दी में गुज़री मुंहिंजे ईमान खे ताज़ो कयो त उहे बि मर्द हा जिन महबूब जे बचपन में रसूलुल्लाह जा मीलाद पे मल्हाया। अञा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उमिरि घणी हुई? 8 साल। ॻाल्हायो, 8 साल। अबू तालिब जे घर में हुआ, अबू तालिब चाचे जे घर में हुआ। छो त महबूब अञा अमर जे पेट में हो त वालिद साहब जो सायो खजी पियो। जॾहिं पाण दुनिया में आया त अमर बि दुनिया मां हली वई। अल्लाह साईं बर्दाश्त न कयो त मुस्तफ़ा तुंहिंजी अम्मा हुजे, तुंहिंजो बाबो हुजे, अमर जा हथ चुमणा पवंदा आहिनि, अमर जी बि ख़िदमत करणी पवंदी आहे, बाबे जे पेरें पवणो पवंदो आहे। मुस्तफ़ा, मां नथो चाहियां त तूं कंहिंखे पेरें पओ, तूं कंहिंजे ख़िदमत में अची। मुस्तफ़ा तुंहिंजो सॼो जग जहान ख़ादिम रहे, तूं सभिनी जो सुल्तान तो ठहीं। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह जा मऊ 8 सालनि जा हा, हज़रत अबू तालिब जे घर में परवरिश पाए रहिया हा। त हज़रत अबू तालिब जे दिलि में ख़्याल आयो त वापारी हो, पाण ताजिर हो, त हिते त मां वापार कयां थो, मके जूं शयूं हिते खपायां थो, पर दुनिया जी हिकिड़ी फितरत आहे, कुल्लु शयुन जदीदुन लज़ीज़ुन, हर शइ जेका नई हूंदी आहे उन में लिज़त हूंदी आहे। हाणे असां वटि जेको कपिड़ो ईंदो आहे न, उन ते जापान जो ठपो लॻो पिया। असीं चयो खपे जापानी कपिड़ो ॾेखार, पर इहा ख़बर न त फैसलाबाद जी फैक्ट्री मां ठही 12 मुल्कनि मां ठपो लॻी आयो आहे। ठपो लॻी आयो, ठपो जो लॻी आयो त हुनजो मान मथां थी पियो। हाणे उहा शइ भली, हालांकि असांजे पाकिस्तान जी फैक्ट्री सुभाणे अल्लाह भला भला कपिड़ा ठाहिया, भलियूं भलियूं शयूं ठाहियूं, पर न ॿाहिरि जो लेबल लॻल हुजे। चीज़ भले असांजी हुजे पर लेबल ॿाहिरि जो हुजे त बसि सुभाणे अल्लाह। दुनिया जी हिकिड़ी फितरत आहे। हाणे हाजी वसीम असांजो आशिक़ रसूल, अॼु उन वटि मेमण ॻोठ जा टेलीफोन पिया, त मूं हाजी साहिबु पुछियो, मुंहिंजो तुंहिंजो कॾहिं न असां राब्तो थियो आहे? चयोसीं उतां जा वापारी हितां मूं वटां अची वापार कंदा आहिनि। हाणे कराची में शयूं खुटी आहिनि त ठटे में अचंदा हाजी साहिबु वसीम वटि, पर छाजे लाइ? त नई चीज़ मिले, उनजो उते वरी क़दुरु थी थो पए। अब हे ठटे मां आई आहे शइ, बसि पोइ सुभाण अल्लाह। या वरी ठटे में कराची मां ठहे, कराची मां मूं असां आंदी आहे, या हैदराबाद मां आंदी आहे, पर जेकॾहिं ठटे में ठहे त पोइ घर जो पीर चिल जो माण्हू थो। घर की मुर्गी दाल बराबर, इहो तव्हां तजुर्बो करे जो। घर में भले केॾी बि सुठी बोड़ रधिजे, केॾो भत सुठो रधिजे, पर हे थोरो घणो हेॾां होॾां, पर पराए घरां का प्लेट भत जी अचे, पोइ वरी तव्हां तमाशो ॾिसो ॿारनि जो। कुदरती फितरत आहे।
इंसान। तो हज़रत अबू तालिब सोचो त असां बिन फितरत खे मद्देनज़र रखी शाम मुल्क वञूं, उतां जूं शयूं हेॾां खणी अचूं, हितां वारियूं शयूं होॾां कढूं त पोइ वापारु तमामु घणो थी पवंदो। सो राति जो दोस्तनि सां सलाह कयूं, दोस्तनि बि हामी भरी असां हाज़िर आहियूं। साईं खे फ़िक्र हो सिर्फ़ु रसूलुल्लाह जो, छो त महबूब करीम सुभान अल्लाह चंड सिज छाहे उन्हनि जे अॻियां। दिलि में ख़ौफ़ होसि त मतां महबूब ॿाहिरि निकिरे को अगवा करे हलियो वञे, कंहिंजी नज़र लॻी वञे। सो महबूब खे घुराए पाण फरमायूं या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां त सुभाणे वञा पियो मुल्क शाम, अवां ॿाहिरि केॾां न निकिरजो, घर में रहिजो, अवां जे लाइ रांदीका, अवां जे लाइ सामान मिठाइयूं कपिड़ा मां खोड़ वठी ईंदुसि, तव्हां घर में रांदि करिजो, हेॾे होॾे ॿाहिरि न वञिजो। त मदीने जे साईं फरमाया चाचा मां त तोसां गॾु थो हलणु चाहियां, मां तोसां गॾु हलणु चाहियां थो, हिते न रहंदुसि। चाचे चयो पुट तोखे बुख लॻंदी, उञ लॻंदी, किथे पाणी आहे किथे न आहे, तंग कंदे। अर्ज़ु कई चाचा मां शाम मुल्क ताईं तव्हां खां पाणी न घुरंदुसि, शाम मुल्क ताईं तव्हां खां मानी न घुरंदुसि, इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। हज़रत अबू तालिब सोचियो जेकॾहिं इनकार कंदुसि त महूअ जी दिलि टुटी पवंदी, चवंदो त अॼु बाबू अब्दुल्ला हुजे हा त वठी वञे हा, चाचो हो छॾे वियो, इन जे करे पाण दिलि कोन तोड़ियऊं। महूअनि खे फरमायूं त तव्हां बि हलो। अल्लाह जा महबूब उठ ते सवार थिया, हाणे अचनि पिया शाम मुल्क जे जॾहिं वेझो आया, बाडर ते आया त बाडर ते हिकिड़ो ॻोठ हो, हुनजो नालो हो बुसरा। छा नालो? उन ॻोठ जो जेको पादरी हो, वॾो आलिम हो, हुनजो नालो हो बोहीरा। बोहीरा आलिम हो, राति जो सुतो पियो आहे, ख्वाब में हुनखे इशारो थियो त भाग खोलो अथई मस्जिद तुंहिंजे मदरसे जे दरवाज़े खां अल्लाह जो आख़िरी नबी गुज़रंदो, ॿिया उर्स पोइ मल्हाईंदा, तूं अॼु मल्हाए छॾ। अॼु महबूब जी दावत कर, अॼु क़िस्मत सां महबूब एॾे आयो आहे, अॼु महबूब जी मदरसे में दावत कर, मदरसे में कदम घुमा, तुंहिंजो भाग खुलो आहे। मौली साहब को कदर वारो हो, राति जो रसूलुल्लाह जे काफ़िले जी ज़ियारत कराई वई, सुबुह जो सवेर उथी करे मौली साहब मके ॾे मुहार करे रस्ते ते वेठो आहे। तालिब आया, मुरीद आया, खादम आया, असांजा उस्ताद, असांजा आलिम, अॼु तोखे छा थी वियो आहे, मदरसो नाहे पढ़ाइणो छा, महिमान इंतज़ार में नाश्तो रखियो आहे। मौली साहब तो चए नाश्तो कयो, महिमाननि सां अवां मुंहुं ॾियो, मां त हिकु महिमान जे इंतज़ार में आहियां, अल्लाह जे हबीब जे इंतज़ार में आहियां, ओ जंहिंजे लाइ हज़रत ईसा मूसा कलीमुल्लाह जहिड़ा जवान वसियतूं कंदा हुआ। अॼु भाग सां क़िस्मत सां ओ महबूब अची रहियो आहे, अवाज बकर थेला कुहो, अॼु अवां ढगा ढोर कुही विझो, उठ कुहो, अॼु पुला पकायो, अॼु ॿोड़ूं रधो, अॼु महिमान अचनि पिया ख़ासि, अॼु जीअं थिए त वॾे इज़त मान सां उन्हनि खे मोट ॾिजे। मदरसे खे सफ़ा कयो, अॼु मुस्क अंबर हारियो, अॼु ख़ुशबू हारियो, अॼु वण सजायो, अल्लाह जो हबीब अची रहियो आहे। ओ महबूब जंहिंखे ख़ुदि महबूब बि महिमान जे हैसियत सां घुराईंदो। शागिर्द हैरान केड़ा हो जो असांजो हेॾो मुफ्ती जेके माण्हू पेरे पवन हथ चुमन जंहिंजे इस्तक़बाल जे लाइ दुनिया दीवानी बीठी हूंदी आहे, अॼु उहो मिटीअ ते गोॾा भञो वेठो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, जीअं जो काफ़िलो वेझो आयो आहे, नज़र पई आहे काफ़िले ते, चए तो मूं सारींदे सुपरी अची दे हेकार त पेरनि धरिया पिंबड़ियूं हंध विछाया वार हे साजन सब जमार मत गोली थी गुजारिया मूं घर अची थिए जे मेजरो मेहमान त ताणे तनोरन में भेरे हणा भान पोपे कन सूदो पान सिर घर घोरिया सैयद मुंहिंजा प्यारा काफ़िलो वेझो आयो आहे। अबू तालिब जो उठग में आहे, महबूब पुठियां वेठो आहे। मौली साहब उथी बाहूं ॿधी अबू तालिब जे उठ खे हथ ॾे थो, रोके थो, काफ़िलो रुकजी वियो आहे। ओ मुंहिंजा प्यारा, ओ एॾो सारो आलिम दीन बाहूं ॿधी अबू तालिब खे थो चए, अदा अबू तालिब ख़ुदा जे वास्ते अॼु उठ विहारियो, घड़ी खण मुंहिंजे मदरसे में करार वठो, अॼु मुंहिंजे मदरसे जा महिमान थियो, अव्हां जे लाइ उठ बकरा मूं कुठार, अॼु मूं देगियूं लाथियूं आहिनि, अॼु इलाही दुनिया अव्हां जे इस्तक़बाल जे लाइ मूं घुराई आहे। हज़रत अबू तालिब तो फरमाए, मौली साहब अॻे असांजो लंगा हे रस्तो आहे, कॾहिं चांहि जी सलाह कान हुई, अॼु बाहूं ॿधियूं अथई, छा ॻाल्हि आहे? चवे थो त ओ अबू तालिब हे राज़ जूं ॻाल्हियूं उठनि जे साम्हूं कोन कबियूं आहिनि, रस्ते में कोन कबियूं आहिनि, ज़रा उठ विहारे मदरसे में अचो, ये राज़ जा दास्तान पोइ था खोलियूं।
ये राज तोखे पतो ॿुधायां अॼु छाजे लाइ हे मदरसो सजायो आहे, अॼु हे छाजे लाइ मदरसे खे मुस्क अंबर सां वासियो वियो आहे। इहे ॻाल्हियूं पोइ थींदियूं, अॻ में अचो उठ विहारियो। अबू तालिब ॾिठो त चांहि आहे पर चाह वारी आहे, पींदा हलो। हिकिड़े पासे उठ विहारियो, उठ वेठा, मौली साहब दरवाज़े ते बीठो आहे त उहा हस्ती जांचां त केरु आहे जंहिंजे लाइ राति इशारो थियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, महबूब करीम जी झलक ॾेखारी वई। अल्लाह जे महबूब करीम जो काफ़िलो वेठो आहे। अबू तालिब वारनि उठ विहारिया, सामान लाहे रखियो। महबूब करीम फरमायो, चाचा अबू तालिब, मूं तोसां वाइदो कयो त मूंखे बुख कान्हे, मां तोखां न पाणी मानी घुरंदुसि। चाचा अञा मूं कान घुरी आहे, हाणे मूंखे बुख कान लॻी। अवां वञी मौली साहब जी मानी खाई अचो, मां अवां जा उठ संभालियां थो। मऊ करीम हिकिड़ो त इहो ॿुधायो त चाचे खे ख़बर पए त मूंखे भाइचे मोहम्मद तंग न कयो आहे। इहो अहसास थिए था जो आईंदा सफ़र में मूंखे घुमाइण वठी हले। या वरी ही मतिलब त मौली साहब दावत कई आहे पर अखियुनि वारो आहे या न, कदर वारो आहे या न, सुञाणप रखे थो या न। दरवाजे ते बीठो आहे मौली साहब, हिकु हिकिड़ो थींदो अरबी अंदर पियो वञे, अरब जा अंदर पिया वञनि। मुंहिंजा प्यारा दोस्तो सभु लंघे अंदर थिया। हुन खां बाद हज़रत मौली साहब बोहीरा अबू तालिब खां पुछो, अबू तालिब ॾे ख़बर भला को पेशाब सां हेॾां होॾां ख़्याल सां ॿाहिरि त कोन वियो आहे, अची विया आहियो या अञा को आहे? अबू तालिब फरमायो, मौली साहब असां सभु अची विया आहियूं, असां सां गॾु 8 सालनि जो छोकिरो आहे, हुनखे बुख कान्हे उञ कान्हे, उहो असांजे सामान ते रखारो थियो वेठो आहे, उठ संभालियो वेठो आहे, ॿिया असीं सभु अची विया आहियूं। त मौली साहब मुर्की थो चए, अबू तालिब अञा भुलियो आहे, हे अव्हां जे उठनि जो सामाननि जो रखारो कोन्हे, ॿिन्ही जहाननि जो रखारो आहे। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। अरे कली को न तोड़ो, ये बढ़कर गुलाब होगा, हजारों की दिल तोड़ेगा जब इसमें शबाब होगा। अॼु नंढड़ो ॿार आहे पर वॾो थी ॾिसजो त कहिड़ा तो रंग कढे, ॾिसो त कहिड़ो शान मां मान थो थिए, अव्हां खे ॾिसण में ईंदो, अञा वक़्त खे इंतज़ार आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, मौली साहब तो चए अबू तालिब गॾिजी उन ॿार ॾे हलूं। अबू तालिब मौली साहब खे वठी आयो आहे, पर पाण तो फरमाए जॾहिं महबूब करीम ते नज़र पई आहे मौली साहब जी त झुकी पियो ऐं गोॾनि ते घिसकंदो रसूलुल्लाह अदब निहार। हाणे कहिड़ा डूंगर कह घणी चौड़ मथे चढ़ंदी आस, मुंहिंजो पेच पुनल से मां पेरें पंध कंदास, पेरनि पंध फिटो कयो टंगनि से टुरंदी आस, टंगनि टुरण फिटो कयो गोॾनि से घिसकंदी आस, गोॾनि घिसकण फिटो कयो चेल से चुरंदी आस, चेल चुरण फिटो कयो पुठनि भर लेटंदी आस, पुठनि लेटण फिटो कयो अदा सीने से सुरंदी आस, सीने सुरण फिटो घोरी जान मोहम्मद ता। मौली साहब आॾो अची वेठो आहे, मुंहिंजा प्यारा अदब में ॻाल्हाए कोन थो। मदीने जो साईं पंहिंजे ख़्याल में लीका पियो कढे, जीअं ॿार रांदि करंदा आहिनि ईअं पाण ख़्याल हो। महबूब वेठो आहे पर ओचितो जॾहिं आलम ॾे निहारी मूं ॾिठो त हुनजा वार जिस्म जा उथी बीह रहिया। मौली साहब रसूलुल्लाह जे अखियुनि में निहारे कोन सघियो, ईअं पियो चवे डो कजल अखियुनि में मारण जी निशानी, एॾो कजल अखियुनि में मारण जी निशानी, जीअं बाज़ को पखियुनि में मारण जी निशानी, एॾो कजल अखियुनि में मारण जी निशानी। हज़रत सफिया बिन्ते अब्दुल मुत्तलिब थी फरमाए, जॾहिं महबूब आया अखिर में कजल पियो हो, मां सोचो त हे ॿार कहिड़ो आहे जंहिंजे अखिर में मां खां अॻु में के कजल पारां आवाज़ आयो, सफिया असां पंहिंजे मऊअ खे तयारु करे मोकिलियो।
मुझा प्यारा दोस्तों मौली साहब महबूब दे निहारे अर्ज तो करे सोना ए मदरसो तहां जेला सिंगारो आ स्टेज तुंहिंजे ला ठाही वई आ ए दावत नामो तुंहिंजे ला आहे ए सब ॻाल्हियूं अॼु तुंहिंजे लाल सोना खा या न खा तुंहिंजी मर्ज़ी आ कदम कुर्ब जा घुमाइणा पवंदा तेरे चेहरे को देख कर सब गम दूर होता है तेरे कदमों से बर्बाद घर आबाद होता है मुझा प्यारा दोस्तों अल्लाह जा महबूब चाहत ॾिसी हली आया पर हाणे महबूब हले तो मौली साहब बाहूं ॿधी पुछा हलंदो पियो अचे मुझा प्यारा अल्लाह जो हबीब अॻ में आ मौली साहब पुछां आ सब शागिर्द हैरान मुरीद अकीदतमंद हैरान मुझा प्यारा दोस्तों मौली साहब मदरसे में महबूब खे वठी आयो आ स्टेज आ ते कुर्सी आ कुर्सी ते मदीने वारो साईं वेठो आ मौली साहब हीअं वेठो आ दस्तरखान लॻाड़ तरह तरह जा ताम लॻाड़ अबू तालिब तो चे ओ आलम सगोरा हलिया असां सां गॾु मानी खा महबूब नथो खाए तूं त अची खा मौली साहब तो चे अबू तालिब अवां जो ओभारो खाईंदासीं अवां जो विटारो खाईंदासीं या वरी नयूं मानियूं पची पवंदियूं पर हे महबूब अलाए वरी अचे या न अचे अॼु धो करे दीदार त कयां ओ मुंहिंजा प्यारा महिमानो हेड़ो महिमान वरी अचे अलाए न अचे वरी क़िस्मत सां असांजे शहर में अचल थिए या न थिए रहिया अथई रात सुबुह वेंदई साजरे लुह लुह मज लतीफ़ चे कर इन्हनि जी तात हीअ जोगिल सदी ज़ात बे भेरे भाग मिले जाल होता कुल में ताकि सान लोर दह दह भेरा ॾींहं में पाण मथां घोर पो वया जे हिंगलोर त करम मिलंदई का पड़े मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ए अल्लाह दे हबीब करीम जे दीदार में मस्त लगो पियो आ मेहमान मानी खाए जॾहिं फारग थिया मुझा प्यारा अबू तालिब तो फरमाए के हथ पिया धोल के डंदन में काठियूं पिया हणन को कहिड़े मस्त नमूने ॿाहिरि आयो आहे जॾहिं कमरो खाली छो हाल खाली छो मौली साहब तो चयो प्यारा महबूब माण्हू ॿाहिरि निकिरी विया आहिनि हिकिड़ो सवाल ॿुधा हे तुंहिंजे अखियुनि ते ॻाढ़ा ॻाढ़ा डोरा ठहियल आहिनि ओ जागे जे करे आहिनि या सफ़र जे थकावट जे करे आहिनि हे कीअं ठहिया बहु फरमायो ये रब पाण पंहिंजे कुदरत सां ठाहिया आहिनि मां ॿुधा पियो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो अल्लाह जे महबूब खां ॿियो सवाल कई तव्हां सुम्हंदा कॾहिं आहियो भॻवान फरमायो यनामो ऐनी वला यनामो क़ल्बी मुंहिंजूं अखियूं सुम्हंदियूं आहिनि दिलि कान सुम्हंदी आहे एतिरे में मौली साहब जल्दी करे महबूब जो पुछां पैरान खणी मोहरे नबूत खे चुमी ॾेई चए थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान आणे थो चवे थो ऐ मुंहिंजा रब तुंहिंजो महबूब जॾहिं वण हकले ॾेखारींदो जॾहिं चंड टुकर करे ॾेखारींदो लथल सिज उभारे ॾेखारींदो माण्हू पोइ ईमान आणींदा माण्हू पोइ उर्स मल्हाईंदा मां अॼु ई मल्हाए छॾियो आहे मां पंहिंजे हबीब जो अॼु इस्तक़बाल कयो आहे अॼु ई मीलाद मल्हायो आहे अॼु ई उर्स कयो आहे एतिरे में अबू तालिब आयो मौली साहब हाणे इजाज़त ॾे पंध ॾाढो परे आहे परे जी मंज़िल आहे वरी या नसीब इंशाअल्लाह करे चकर लॻाईंदासीं त जॾहिं महबूब जो काफ़िलो रवानो थियो आहे मौली साहब महबूब जे पुछां अचे पियो पर चवंदो पियो अचे लबनि ते दम हुजे दिलबर पुछण अच जा ख़ुदा नाले लबनि ते दम हुजे दिलबर पुछण अच जा ख़ुदा नाले कहीं कम जे बहाने सां कहीं कम जे बहाने सां मिलण अच जा ख़ुदा नाले लबनि ते दम हुजे दिलबर पुछण अच जा ख़ुदा नाले कहीं गम जे बहाने सां
अल्लाह जा महबूब उठते सवार थिया काफिलो हलियो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो हीअं जो काफिलो रवानो थियो आहे मौली साहब कुछ टुकर ताईं डोड़ंदा विया महबूब करीम जे काफिले जे पुठियां शागिर्द मौलवी निकिरी आया खलीफ़ा निकिरी आया असांजा उस्ताद परदेसियुनि जे पुठियां केतिरो हलंदे जेके वञा वञा कनि तिन खे केतिरो राईंदे ये मुसाफ़िर परदेसी अलाह कहिड़े वतन जा आया जिन खे दिलि ॾेई वेठो आहे ये वरी तोखे मिलंदा थोरी हे परदेसी आहिनि मोटी आहे त मौली साहब छा पियो चवे हे आऊं न वरी वरा हे हियूं मुंहिंजो हो त वठी विया आऊं न वरी वरा हियूं मुंहिंजो हो त वठी विया हियूं मुंहिंजो हो त वठी विया अल्लाह कारे पे करा आऊं न वरी वरा हे हियूं मुंहिंजो हो त वठी विया हियूं मुंहिंजो हो त वठी विया हाणे खण दस पेर पुनल जो दस पेर पुनल जो ओ लटन मंजिलियो है लटन मंजिलियो आऊं न वरी वरा ओ हियूं मुंहिंजो हो त वठी विया हे हियूं मुंहिंजो हो त वठी विया वॾियूं हिन फकीर मुरीद वठो पिया अचनि पर रोंदो पियो अचे रोंदो अखियुनि मां नीर वाईंदो हाणे छा चवंदो अचे मुंहिंजी दर्द वधी दिलि रो लॻणो केहो ॾिसनि नथा त पोइ मां छा कयां सवे कास दकांगा मिया पम कमा जेहो पुॼनि नथा त पोइ मां छा कयां मुंहिंजी दर्द वधी दिलि रो न घणो जेहो अचनि नथा त पोइ मां छा कयां तो पाण वञी दिलि फासाए कुर्बन में कुही वई
थो वञे भई खुद में नथा तब मां छा कयां नकी दम थो वञे नकी गम थो वञे भई खुद में नथा तब मां छा कयां मुंहिंजी दर्द वंदी दिल रो न घणो जे हो अचनि नथा तब मां छा कयां सवे कास दसांग मिया पम पम जे हो पुजनि नथा सलाम सलाम या नबी सलाम अलैका या